Bismillahirrahmanirrahim. Qul ya ayyuhan-nasu inni Rasulullah ilaikum jami'an alladzi lahu mulkus samawati wal ardh la ilaha illa huwa yuhyi wa yumiit fa aminu billahi wa rasulihi nabiyil ummi alladhi yu'minu billahi wa kalimatihi wattabi'uhu la'allakum tahtadun. Sadaqallahul aliyyul azim. कि मोहम्मद से वफातों ने तो हम तेरे हैं, ये जहां क्या चीज है लोह कलम तेरे हैं। बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा। उन्हीं की महफिल सजा रहा हूँ, चिराग मेरा है रात उनकी। उन्हीं की मतलब की कह रहा हूँ, ज़ुबान मेरी है बात इनकी। दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद बिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, ही रबीउल अव्वल जो महीनो आहे, तव्हांखे ख़बर आहे त हिन में सरदार दो जहां हिन उम्मत खे अल्लाह ताला तोहफ़े में इनायत फरमायो। इन करे मां कुरान शरीफ़ मां सूरतुल आराफ उन मां हिकिड़ी आयत जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे, जंहिंमें साईं जन जूं कुझु सिफ़तूं बयान थियूं। पर उन्हनि सिफ़तनि जो ताल्लुक़ मोकिलींदड़ जे तारुफ़ सां ताल्लुक़ रखे थो। टे शयूं हुयूं जेके इन आयत में अल्लाह ताला माण्हुनि खे सम्झायूं। हिकिड़ी शइ आहे त नबी साईं खे मोकिलींदड़ केरु आहे, उन पंहिंजो तारुफ़ करायो आहे, इंट्रोडक्शन। त मां केरु आहियां, मुंहिंजी हस्ती छा आहे। छो त मोकिलियल हस्ती जो ताल्लुक़ जेकॾहिं वॾी हस्तीअ सां आहे त उन नुमाइंदे जी हैसियत उहा थी। मां तव्हां ॾे मोकिलिया जेकॾहिं को सफ़ीर मदरसे जो, त तव्हां 50 रुपया ॾींदव, 150। पर एसपी साहब डाटसन भरे पुलिस जी तव्हां ॾे मोकिले त बाबा हर घर तां 1000 रुपयो उगाड़े आ, न ॾे त उनखे ॿधी टुल कयूं खयूं आहे। त मां सम्झां थो उनखे विहारे चांहि बि पीआरींदव, पैसा 1000 रुपए नोट हथ ते रखंदव। छो मौलवीअ जे पोइ त पुलिस त कोन्हे। मोकिलण वारो कमज़ोर आहे त उनजो नुमाइंदो बि थोरो ॻाल्हाईंदा हलो।
वो भी कमजोर थी। मोकलण वारो ॾाढो आहे त उनजो नुमाइंदो बि पाकिस्तान जो नुमाइंदो उनजी पंहिंजी हैसियत आहे, पर जेकॾहिं अमेरिका जो नुमाइंदो ॻाल्हाईंदो त पाकिस्तान जे फ़ौजियुनि जा बि पेशाब ॿई था वञनि। मुशर्रफ जो ॾिठो न, छो त अमेरिका मुल्क ॾाढो आहे, उनजो मोकिलींदड़ नुमाइंदो बि ॾाढो सम्झ वेंदो। इन करे अल्लाह ताला हिन आयत में पहिरियों पंहिंजो तारुफ़ करायो आहे त मां केरु आहियां, पोइ ॿुधायो अथसि त मुंहिंजे नबीअ खे घटि न सम्झो, इहो मां अल्लाह जो नुमाइंदो। थोरो तवजो करे वेठो। पंहिंजे तारुफ़ में 4 ॻाल्हियूं बयान फरमायूं। हिकिड़ो फरमायो अथसि लहू मुल्कु समावाति वल अर्ज़, अल्लाह उहो वॾो वॾे में वॾी हस्ती आहे जो 7 आसमान 7 ज़मीनूं उन्हनि जो ख़ालिक ऐं ठाहींदड़ मालिक ऐं मुल्क जो इंतहाई बादशाह उहा अकेली रब जी हस्ती आहे। लहू मुल्क समावाति वल अर्ज़, आसमान ज़मीन जी बादशाही उनजी, ॿियनि जूं बादशाहियूं झट जूं आहिनि, झट खां पोइ फना थींदियूं, पर अलाह जी बादशाही वो ख़त्म थियण वारी आहे। असांखे त पाकिस्तान जो हिकिड़ो टुकड़ो मिलियो आहे। पाकिस्तान में वॾी हर माण्हूअ खे जेका ज़मीन मिली हूंदी, कंहिंखे 1000 फुटा, कंहिंखे 2000 फुटा, कंहिंखे जरेब आहे, कंहिंखे 2-3 जरेब आहिनि, कंहिंखे 100 जरेब, कंहिंखे 1000 जरेब। ज़मीन नंढड़ी आहे, पर अलाह उनजो मुल्क तमामु वॾो आहे। केॾो वॾो आहे? हुज़ूर जन फरमायो, हे ज़मीन आसमान जे मुक़ाबले में एतिरी नंढी आहे जो 14 वॾो मैदान हुजे, उन जे विच ते आमर मां छलो लाहे उन मैदान जे विच ते रखो, जीअं उहो छलड़ो नंढड़ो नज़र ईंदो, ईअं आसमान जे मुक़ाबले में ही सारा सितारा ज़मीनूं गॾाए रखंदो त उहे छले जेतिरियूं नज़र ईंदियूं। अल्लाह जो आसमान एॾो वॾो आहे। वरी ॿियो आसमान एॾो वॾो आहे जो मैदान में ॼण छलो पियो। ईअं अल्लाह जो अर्श 7 आसमानूं 7 ज़मीन अर्श जे मुक़ाबले में छले वांगुरु आहिनि। क़ुरान में फरमाए वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़, उन रब जी कुर्सी पावर आसमाननि ज़मीननि खां वॾो आहे। एॾो अल्लाह वॾो। ॿी सिफ़त अल्लाह से फरमाई ला इलाहा इल्ला हू, उन खां सवा ॿियो कोई पावरफुल नाही। झट जो चमकारो ॾेखारींदो, पोइ मिटीअ जो बल बणबो। रब फरमायो ला इलाहा इल्ला हू, कोई माबूद, कोई मतलूब, कोई मकसूद, कोई मौजूद नाहे मगर आहे त उहो अल्लाह। ॿी सिफ़त इहा बयान कई। टी सिफ़त फरमाई हुआ युहयी व युमीत, वो जिंदगी भी दे थो त मौत भी दे थो। अब जिंदगी माण्हूअ जे हथ में कोन्हे, छो मुर्दा सभु गॾिजी करे मिली वेहनि त बि हिकिड़ो ज़िंदा शइ हिकिड़ो जर्स पैदा नथा करे। अल्लाह से कुरान शरीफ में अजीब मिसाल ॾिना, लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वलव इज्तमऊ लह। रब से फरमाओ सॼे दुनिया जा साइंसदान
सजे दुनिया जा काबिल इंसान गंजी पवन त मूं जहिड़ी किनी मख भी ठाहे न सघंदा छो अलाह जहिड़े नमूने ठाहींदो आहे अहिड़े नमूने माण्हू बनाए कॾहिं न सघंदो इहो मसइलो सम्झो माण्हू ॾखण भी कुछ ठाहींदो आहे लोहर भी ठाहींदो आहे इंजीनियर भी नक्शा ठाहींदो आहे डॉक्टर भी कुछ गंढ ट्रोप कंदो आहे पर कुछ हुजेसि त कंदो न कुछ भी न हुजे दर्जीअ खे चओ कपिड़ो कोन्हे जोड़ो ठाहे ॾे ठाहे ॾींदो चवंदो कपिड़ो खणी आ त जोड़ो ठाहे ॾियां ॾखण खे चओ काठ कोन्हे पर फर्नीचर दरियूं दरवाजा फर्स्ट क्लास ठाहे ॾे चवंदो काठ खणी आ ईअं तव्हां ठाहींदो कुछ हुजे रब तो फरमाए न जमीन हुई न जमीन जो मटेरियल न आसमान जो मटेरियल न सामान इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकून जॾहिं मां ठाहिण जो इरादो कयो पंहिंजे दिल में चयो अंदर में चयो रब साईं त ठही पओ उहा शइ मटेरियल भी वठी आई कुछ भी न हुयो सब कुछ ठही पियो आसमान जमीन सॼी कायनात उन ठाही कुछ भी न हो सब कुछ ठही वियो अल्लाह जी कुदरत जो मामलो मथे आहे ॿ टे ॻाल्हियूं न जी असां भुली पिया आहियूं असां इंसान जो कुछ ठाहींदासीं उहो अॻिते न हलंदो ये माइक्रोफोन ये मैज़ ये मोबाइल ये मानव जी ठेल ये मोटरसाइकिल अब काजी ठेल ॻाल्हायो यार थोड़ी इंसान जी ठेल पर इन मजा तव्हां ॿी शइ कढी नथा सघो मोटरसाइकिल मां ॿी मोटरसाइकिल माइक्रोफोन मां ॿियो माइक्रोफोन मेज़ मां ॿी मेज़ कुर्सी मां ॿी कुर्सी कारखाने में सामान निकरंदो पर कारखानो जहिड़ो पाण ठहियल आहे अहिड़ो कारखानो न निकरंदो ॻाल्हि सम्झो अदा वेही रहो छोकिरा अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में इहा ई ॻाल्हि फरमाई त तूं ठाहींदे अॻिते न हलंदो मां कणक जो दाणो ठाहियो दाणे मां दाणा निकरंदा जुअर ठाहियमि जुअर जे दाणे मां दाणा निकरंदा बकरी बनायम बकरीअ मां बकरियूं निकरंदियूं मां मेह बनाई मेह मां मेह निकरंदी मां आदम बनायो आदम मां आदमी निकरंदा वेंदा खलक़ूक खल्क़िही फतशाबहल खल्क़ु अलैहिम रब से फरमा मूं जहिड़ी तख़लीक मूं जहिड़ो ठाहिण त ॿिए खे न ईंदो आहे इन करे मुंहिंजी ताक़त मञ त मां सभ खां वधीक ताक़तवर रब आहियां जो मूं जहिड़ो कमु ॿियो नथो करे अलाह जहिड़ो कमु माण्हू नथो करे हे जेका मख आहे न इन मख जे अंदर अलाह साईं 400 शीशा अख में रखिया है मां खुद खुर्दबीनी थींदी आहे स्कूलन कॉलेजन में पई हूंदी आहे उन में इहा मख मारे ॾिठीसीं उन जे अख में असांजे अख में हिकिड़ो शीशो आहे अखियूं ख़राब थींदियूं लेंस पवंदो आहे हिकिड़ो शीशो पवंदो बंबोरीअ जे अख में 1200 शीशा आहिनि 1200 शीशा चौधारी ॾिसंदी इन करे रब साईं तो कुरान शरीफ में फरमाए ल यखलुकु ज़ुबाबम वला विजतमऊ लह सॼी दुनिया गॾिजी पवे मूं जहिड़ी किनी मख बि कोई ठाहे नथो सघे हितां सम्झी वठो त मां ॾाढो रब आहियां मुंहिंजे हथ में मौत आहे जिंदगी जीअं उन जे हथ में त मौत भी उन जे हथ में माण्हुनि जे हथ में न आहे कत्ल करे सघे थो माण्हू बाक़ी मौत ॾेई नथो सघे इहो सम्झण जो मसइलो आहे समझदार माण्हू सम्झनि भाई बल्ब ॿरे थो न
इनके ॿिनि तरहनि सां तव्हां इस्माइसियो। हिकिड़ो त बटण जाथो अथसि, उन बटण खे बंदि कयो, हेॾे बिजली न वेंदी त बल्ब बिस्मिल्लाह। ॿियो ओन बिजली हले पई पर तव्हां हिनखे लठ सां भञी विझो त उहो बि बंदि थी वेंदो। क़त्ल जी माना इहा आहे त तव्हां इंसान खे उनजो को न को उज़वो डैमेज कयो, भञी विझो, उज़वो ख़राब कयो, उहो मरी वियो। इहो माण्हू करे सघे थो, बाक़ी सभु उज़वा ठीकु ठाक हुजनि, बटण मथां हो बंदि करे हमरा उथे नथो, इहो अलाह खां सवाइ ॿिए जे हथ में कोन्हे। ॻाल्हि सम्झो था अलाए? हा, ॿाहिरां तूं माण्हूअ खे भञी सघे थो, पर इहा ई ॻाल्हि अलाह ताला क़ुर शरीफ़ में शहीद जे लाइ बि फरमाई त शहीद ज़िंदा छो आहे? जो अंदरां लाइन हले थी पई, तूं ॿाहिरां उन जे बल्ब खे जिस्म खे भञी विधो आहे, अंदरां ज़िंदगी उन जे हले थी पई। ला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। रब से फरमाओ जेके मुंहिंजे रस्ते में शहीद थी विया आहिनि, इनखे तूं ॿाहिरों भञी विधो आहे, मां अंदरां उन जी बिजली काटा न कई आहे, उहे ज़िंदा ई ज़िंदा पिया आहिनि। अब तवज्जो करे लियो। अलाह से पंहिंजो पावर ॿुधाए पोइ रसूल जी ॻाल्हि थो करे, टे सिफ़तूं बयान थो करे त तव्हांखे जेका अज़ीम हस्ती मां ॾिनी आहे, इहा रसूल बि आहे, नबी बि आहे, उम्मी बि आहे। टे ॻाल्हियूं सम्झ। हाणे नबीअ जी सिफ़त ॿुधाए, अगाड़े अलाह पंहिंजूं सिफ़तूं ॿुधाई। नबीअ जी सिफ़त इहा ॿुधाई त मां जेॾो ॾाढो आहियां, हे रसूल आहे मुंहिंजो नुमाइंदो आहे। जेके ॻाल्हियूं इन जे हथ खां नमूदार थियनि, उहो करण वारो मां अल्लाह आहियां। ॾिसो पंहिंजे नुमाइंदे खे बि पावरफुल बनायो। मोकिलींदड़ ॾाढो त हुनजो नुमाइंदो बि। सॼी दुनिया गॾायो। ट्रंप हिन वक़्तु अमेरिका जो बादशाह हुआ, सॼे दुनिया जा साइंसदान गॾाए, पर सिज खे बीहारे सघंदो? को आहे पावर दुनिया में कंहिं माण्हू वटि जो सिज खे बीहारे 5 मिंटनि जे लाइ? पर हदीस जे किताबनि में मौजूद आहे। मुंहिंजो अली साईं नमाज न पढ़ी, हुजूर जन नमाज अॻ में पढ़ी, हुजूर जन असर जे वक़्त में अली साईं जी झोलीअ में सुम्ही पिया। अली साईं जी झोलीअ में सुम्ही, अली साईं नमाज न पढ़ी असर जी, सिज लहण वारो करीब थियण लॻो त अली साईं नमाज जे करे रोई पियो। अली साईं जो ॻोढ़ो मुबारक हुजूर जी पेशानीअ ते किरियो त हुजूर जन अख खोली पुछई, पुट छो थो रोए? अय्यु शैइन तबकी कया अली, अली कहिड़ी शइ तोखे रुआरियो आहे? त हैदर करार अलीउल मुर्तज़ा फरमायो, साईं तोखे उथाइण बि गुनाह, नमाज छॾण बि गुनाह, मां मुश्किल में अची रोई पियो आहियां। असांजा 5 रुपया गुम थी वञनि त रोईंदो वठो, मारी रिढ हली वई आहे। हा साईं, नमाज हली वञे त जूं ई नथी अमराह जे मथे ते चुरे। ॻाल्हि सम्झो थोरी तवजो सां। अली साईं रोए थो नमाज जे करे, सम्झे थो त नमाज सारी दुनिया खां बरकातूं, सारी दुनिया खां मथे। जो बरकातूं सॼी दुनिया खां, दुनिया ख़त्म थींदी पर तुम्हारी बरकातूं ख़त्म न थींदियूं, जन्नत में ज़ाहिर थींदियूं। इन करे मामूली शइ न सम्झो। ॿिए नंबर हितां सम्झो जेके चवंदा आहिनि अली मुश्किल कुशा,
अली तो खुद मुश्किल में पयो आहे जो न सोने के तो उथारे सके न नमाज छॾे तो सके। इन करे अखिन मां ॻोड़ा वही पया। हदीस बुधाए थी पई नबी वली अली सब मुश्किल में हिन मुश्किल कुशाई करण वारो अल्लाह हो। मुश्किल कुशाई केर तो करे? हमरा मुखे चयो अली मुश्किल कुशा। मां जो खबर अची तो करबला में पानी न मिलियो। करबला में 3 ॾींहं अली साईं जे बचड़न के फुरात नंदीअ ते कुत्ता बिल्ला पानी पीअन पिया पर नबी जी न्याणियुनि खे पानी न पियो ॾिनो। करबला इन मैदान के थे वो उते मां जो पानी पहुंचायो हजरत अली साईं या नबी साईं जे इम्तिहान मां जो कहीं बंद करे मारे बंद करे छॾियो न तो बरसात वसाया त भी खीमा भरदी वञन। हा अलाह तो कादिर आहे न सही हेठों भी कढी सघे पियो। समझम जो पानी ईअं निकितो हजरत इस्माइल जे पेरनि मथां खुरड़ीअ में उतो ई फुबकारा ॾेई पानी निकिरण लॻो। अलाह तो कढी पियो सघे पर रब साईं कुरान में ॾेखारियो त करबला जो मैदान मुंहिंजी वहदानियत थो ॿुधाए। इयम ससकल्लाहु बिसुर्रिन फला काशिफ लह इल्ला हू। जेकॾहिं मां बंद करे छॾियां त कोई खोलण वारो न आहे। मां अल्लाह कादिर आहियां। ॻाल्हि सम्झ त हज़रत अली साईं रुनो। हुजूर जन अली साईं खे चयो अली रो न। मां इशारो थो कयां मां अल्लाह जो नुमाइंदो ऐं रसूल आहियां। सिज जो ख़ालिक भी अल्लाह आहे। मां मोहम्मद के ठाहे करे रसूल बनाए मोकलण वारो भी इन करे तू घबरा न। इशारो कयो हुजूर जन सिज ॾांहुं त सिज बीहजी वियो। अली मज़े सां वज़ू कर नमाज पढ़ एतिरे ताईं सिज न लहंदो जेतिरे ताईं तुंहिंजी नमाज अदा न थींदी। या गाल रब ॾेखारे दुनिया के ॿुधाए पियो त ही रसूल मां अल्लाह जो नुमाइंदो जेको रब सिज ऐं चंड जो मालिक आहे उन जो नुमाइंदो मोहम्मद रसूल। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा। काफिर आया हुजूर जी खिदमत में सोने करीम जन के चऊं सही लगे तो तू जादूगर आहे। अबू जेल के यहूदिन बुधायो त जादूअ जो असर धरतीअ ते हलंदो आहे आसमान ते न हलंदो आहे। इन करे इन खां इहो मौजूदो साम्हूं इहो बाज थी पियो। हुजूर जन खे अची सुवाल कयूं। हुजूर जन फरमायो चंड जो मालिक मां आहियां अल्लाह मां तव्हांखे हिदायत जी ॻाल्हि कयां थो पियो सम्झो। जिन साईं एतिरे ताईं कोन समझदासीं तोखे रसूल जेतिरे ताईं चंड खे बाद न करे ॾेखारींदे। हुजूर जन फरमाओ सफ़ाई जी ज़िद आहे त बरकातूं नफ़िल पढ़ियूं। नफ़िल पढ़ी रब खां दुआ घुरियूं त रब तुंहिंजो नुमाइंदो सचो आहियां। ए चंड भी तुंहिंजी मखलूक आहे। मां इशारो कयां मुंहिंजी ॻाल्हि खे सचो करे ॾेखार। उलमा लिखियो ये इशारो जो थियो त अध हेॾे अध होॾे चऊं वञ ही त अजीब इंसान आहे जो हिन जो धरतीअ ते भी जादू थो हले त आसमाननि ते भी थो हले। हालांकि रब ॾेखारे पियो त ही मां सचे अल्लाह जो सचो रसूल आहे। एड़ा सवे वाक़िया हिकिड़ो वाक़ियो न आहे। नबी जी रिसालत जो वॾे में वॾो दलील ही खुद कुरान आहे। अब सॼी दुनिया हिन वक़्त भी विड़े थी पई मुसलमाननि सां नबी साईं जा खाका था ठाहिनि। बदमाश फ्रांस जे सदर उन जी हिमायत कई आहे। पर दोस्तों
सिज दी मोह करे जेकॾहिं को थुका उछले त इहे थुकूं पाण ॾे लॻंदसि सिज खे कुझु न थींदो आहे न युरीदून लियुत्फिऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। अरब से फरमाओ वही चाहिनि था त मुंहिंजे सुहिणे मोहम्मद जी रोशनीअ खे बंदि कनि, पर इहा रोशनी माण्हुनि जी ॿारियल न आहे, मां अल्लाह जी ॿारियल आहे। इन करे दुनिया पंहिंजी रोशनी त बंदि कंदी पर रब जी रोशनी बंदि करे। अब ही बल्ब ॿरनि था न, मथों चंद्र बि ॿरे थो, हे असांजा ॿारियल आहिनि। को तव्हां मंझां को माण्हू उथियो हुन वञी बटण बंदि कयो या तार कटी त हे ॿारण वारो बि माण्हू त विस्माइण वारो बि, पर हो अलाह हुआ हुनखे राति जो ॿारे छॾियो आहे। हाणे को ताक़त अचे जेका हिनखे विस्माए। रब से तो फरमाए जेको मुंहिंजो ॿारियल आहे उनखे माण्हू विस्माए नथा सघनि, हे सोणो मोहम्मद बि मुंहिंजो ॿारियल आहे, हिनखे दुनिया विस्माए। इन्हनि जे चमड़ो 1000 दफ़ा चवे त सिज न उभरे, पर उनजे चवण सां को सिज रुकजी वेंदो। समझो त मां पे अर्ज़ रखियो, अल्लाह से फरमायो हिन नबीअ जी पहिरीं सिफ़त इहा आहे त ही रसूल आहे, हे जो कुझु करे ॾेखारींदो इहो मां रब जी नुमाइंदगी हूंदी, मुंहिंजो नुमाइंदो। ॿियो नंबर सिफ़त अल्लाह से बयान करी त ही नबी आहे। नबीअ जी माने रसूल जी माना अल्लाह सां ताल्लुक़ कामिल। नबीअ जी माना हिनखे पंहिंजी उम्मत सां प्यार बि कामिल आहे। जो हिन जहिड़ो मेहरबान नबी रहमतल लिल आलमीन तव्हांखे जेको ॾिनो अथमि इहो चोटीअ जी हस्ती मिली अथवे, इन जी क़दरदानी कयो। नबीअ जी माना मखलूक सां हिन जो ताल्लुक़ कामिल आहे। जे खालिक सां ताल्लुक़ मचे कामिल आहे, ईअं मखलूक सां हिन जो ताल्लुक़ कामिल आहे। छो त ख़बर मखलूक खे ॾिनी वेंदी आहे। नबी नबउन खां वरितल आहे। नबउ जी माना आहे ख़बर ॾियणु, नबीयुनि जी माना आहे ख़बर ॾींदड़। त हिन जो मखलूक सां ताल्लुक़ केॾो कामिल आहे, उनजे लाइ मां तव्हांखे ॿ ॻाल्हियूं थो ॿुधायां जेके हदीस शरीफ़ में सही हदीस बुखारी शरीफ़ में हुज़ूर जन फरमायो, हर नबीअ खे दुआ ॾिनी वई त जेका दुआ तूं चाहींदे हिकिड़ी दुआ तुंहिंजी असां रद्द न कंदासीं, ॿियूं बि ॿुधंदासीं, पर हिकिड़ी दुआ जो वाइदो आहे तोसां जेका बि घुरंदे सॼे जान खे ख़तमु करण जी घुरंदे उहा बि ॿुधंदा। पर हुज़ूर जन फरमायो सभिनी नबियनि उहे दुआऊं धरतीअ ते घुरी पूरियूं कयूं। सभिनी नबियनि नूह अलैहिस्सलाम खे तकलीफ़ पहुती, 950 साल तबलीग कई, नेठि दुआ कई, रब्बि ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन तय्यारा, ऐं अल्लाह धरतीअ ते काफ़िरनि जो बच्चो ॿार न छॾिजे। कावड़ में अची नबी दुआ घुरी, अल्लाह से कबूल फरमाई, सॼी दुनिया ते तूफान आयो। फरमा नूह हाणे जानवर बि खण, हर जानवर जी जोड़ी कुरान में लिखियल आहे, हर जानवर जी जोड़ी बि खण, छड़ो काफ़िर न ख़तम कंदुसि, दुनिया में मुसलमाननि खां सवाइ सभु शइ ख़तम, सभु शइ ख़तम थी वई। कुरान शरीफ़ में लिखियो पियो आहे इहो किसो। मूसा नबी दुआ घुरी, ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, दाऊद अलैहिस्सलाम दुआ घुरी, सुलेमान अलैहिस्सलाम दुआ घुरी। हुजूर फरमाओ सभिनी दुआउनि सभिनी नबियनि दुनिया में दुआ घुरी, पंहिंजी उहो इख्तियार पूरो करे छॾियो, पर मां मोहम्मद खे जेतिरियूं तकलीफ़ूं आयूं, परेशानियूं आयूं, पत्थर लॻा, मुंहिंजी न्याणीअ जे मथां हमला थिया, वॾी तकलीफ़ूं ॾिनऊं,
वतन खां बेवतन कयो वियो। मां इख्तबा तो दुआई, मां उहा दुआ लिकाए रखी तमाम तकलीफों काटियूं थम, पर उहा दुआ बचाए रखी तमाम। क़यामत जो ॾींहुं थींदो, उहा दुआ घुरी तव्हां सभिनी गुनाहगारनि खे माफ़ी वठाए जन्नत वठी वेंदो। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा। पर हिकिड़ी ॻाल्हि छड़ो कजो, हुज़ूर जन फरमा उहा इहा त शिरक न कयो। उहा हिकिड़ी हदीस इहा उम्मत सां प्यार जी। ॿी हदीस इहा आहे, हुज़ूर जन खां पुछऊंसीं मन असअदुन नास बिशफाअतिक या रसूल अल्लाह। हज़रत मुआज़ के हुज़ूर जन फरमायो बशरा वला तुनफिरा, यस्सिरा वला तुअस्सिरा। ऐं अबू मूसा अशरी ऐं मास ॿई ॼणा वञो दुनिया में माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾिजो, घणो परेशान ऐं डिॼाइजो। पाण फरमाओ ॿुधो, मुझे सोने करीम जन ख़ुशख़बरी ॾिनी त जेके मुवहिद हूंदा शिरक न कंदा, वॾनि गुनाहगारनि खे मुंहिंजी सिफारिश कम ॾींदी, छो त शफाअती लिअहलिल कबाइर, कबीरे गुनाह करण वारनि खे त मां सिफारिश करे छॾाईंदुसि। ऐं सना सना गुनाह त निमाज़ सां ई उन्हनि जा माफ़ थी धोइजी वेंदा। मुंहिंजी उम्मत घणो करे घणो हिसो जन्नत हली वेंदो। हुज़ूर जन उम्मत सां ताल्लुक़ ॿुधायो त मुंहिंजो उम्मत सां ताल्लुक़ केतिरो। मां तकलीफ़ूं काटियूं, पर सोना तूं थोड़ो तवज्जो कजांइ त मूसा नबी केॾी महिनत कई आहे। हुज़ूर फरमाओ ही किताब ॾिनियो थो वञां जंहिंखे कोई मिटाए न सघंदो। एॾी अज़ीम शइ ॾिनी अथऊं, इन्हीअ खे पढ़ो, उनखे सम्झो ऐं मुंहिंजी ताबेदारी कयो। टी सिफ़त हुज़ूर जी उम्मी ॿुधाई वई, रसूल बि आहे, नबी बि आहे, उम्मी बि आहे। रसूल माना अल्लाह सां ताल्लुक़ उनजो कामिल आहे, नबीअ जी माना मखलूक सां उनजो ताल्लुक़ कामिल आहे, उम्मीअ जी माना उनजो इल्म पंहिंजो न, उनजे दिमाग़ ते लिखण वारो अल्लाह, पढ़ण वारो सोनो मोहम्मद रसूलुल्लाह। अब उम्मीअ जी माना आम तरह कंदा आहिनि अनपढ़ियल, इहो ग़लति। हुज़ूर खां मथे केरु पढ़ियल हो? उन खां मथे त कोई पढ़ियल ई कोन हो। हुज़ूर पाण फरमायो ऊती तो इल्मल अव्वलीन वल आखरीन, मूंखे पहिरियनि पोयनि जो सभिनी जो इल्म ॾिनो वियो। माना सभ खां वॾे में वॾो इल्म सोने मोहम्मद जो आहे। जेतिरो अॻियनि नबियनि खे इल्म मिलियो उहो बि सोने खे आहे, पर पोयों जेतिरो उम्मत खे इल्म मिलंदो उहो बि सोने करीम खे आहे। त हुज़ूर जन त सभ खां वधीक पढ़ियल। उम्मीअ जी माना ईअं आहे, जीअं को माण्हू चवे शिकारपुरी, कंध कोटी, शिकारपुरी माना शिकारपुर वारो, कंध कोटी माना कंध कोट वारो, हैदराबादी या ये मिलाए बि आहे, इन में जी माना निकिरंदी आहे वारो। ईअं हुज़ूर जे शहर मके पाक खे उम्मुल कुरा चवंदा आहिनि, इन करे क़ुरान शरीफ़ में बि मके शरीफ़ जो नालो उम्मुल कुरा आहे। त हुज़ूर खे चयो वियो उम्मी माना उम्मुल कुरा वारो, माना उन शहर वारो जेको शहरनि जी मां। हिकु माना इहा आहे। ॿी माना उम्मीअ जी आहे जहालत खां, जंहिंजो पनो साफ़ हुजे। अब ॾिसो, पने ते गारियूं लिखियल हुजनि, ग़लति शइ लिखियल हुजे, उन ते क़ुर त न लिखबो। पनो साफ़ हुजे त क़ुर लिखूं। उनखे चऊं था बाबा इहो ड्रा साफ़ कर, त क़ुर शरीफ़ सुठियूं ॻाल्हियूं लिखूं उन ते, पर हो ड्राहण जे लाइ तयारु न आहे। इहो मसइलो अलाह सां इन आयत में सम्झाए त ॾिसो, नबी साईं ॼायो हो त
अबो ब महीना जान खां अग में असां खणी वतोसे मता अबो नबी जे दिमाग ते कुछ लिखे उनके लिखण न दस 6 सालन जो थियो त अम्मा जे उथारे छडियोसे मता अम्मा नबी जे दिमाग ते कुछ लिखे तो अबो अम्मा लिखंदो गलत सलत गाली में लिखी वेंदो अबो अम्मा मिट्टी पटे खाईंदो वेठो तो बार भी चंदो शायद मिट्टी पटे खाइणी है खबर जी अबो अम्मा सजदो कंदो वेठो वण के झंडे के उबे के कंडे के बार भी चंदो माना ये दिमाग में गाल लिखदी थी वने बार जी गलत सलत सयूं अबो अम्मा लिखंदो अल्लाह से फरमायो असां हिन जो अबो भी उथारे छडियो से त हिन जे दिमाग के खाली रखूं अम्मा भी उथारे छड़ी से त हिन जे दिमाग के खाली रखूं गोठ जो वडेरो भी उथारे छडियो से अब्दुल मुत्तलिब नबी जो ॾाॾो 8 सालन जी उम्र में मथा वो दिमाग ते कुछ लिखे ऐं नबी के असां एड़न जबलन में मोकलियो से मक्के जा कारा जबल एड़ा थवे जो पेरी कटे विझन वण न थींदो आ बूटो न थींदो आ हाणे चक्कियूं कढी उन जबल में जाम मिट्टी भरे कुछ वण राधा थन न त मगेश्वरी में कोई वण कोन यो को न जम्मू कश्मीर वारो कोने ऐसा जे कश्मीर जा जबल जे के ये सरसब्ज एने वडा वडा वण वडा बागात मक्को शरीफ कारन जबलन जी विच में इनके जेको हर्रा जा पहाड़ सड़ियल पहाड़ उलमा लिखियो त अल्लाह से पांजो घर इते छो रखियो फरमाओ हिते को सैर सपाटे जे लाइ न अचे अचे त मांजी छड़ो इबादत जो मकसद खणी सुभान अल्लाह इन करे इलाको एड़ो मुंतखब कयो ऐं उते नबी साईं के इन करे ना कौम में आंदो हालांकि ईरान में बड़ा फलसफे जा स्कूल कॉलेज हा हिंदुस्तान में बड़ा बड़ा मदरसा बड़ा स्कूल हा रूम में बड़ा बड़ा स्कूल फलसफे जा हुआ हुजूर के एड़े मुल्क में ना आंदे जाते पढ़े लिखल तबको घणो हुजे छो पढ़े लिखल उस्ताद भी लिखा दिमाग ते लिखंदा उस्ताद गलत मानू होंदो शीए वट को मानू बार पढ़ाइंदो तो वो शियो उस्ताद पांजे दिमाग में बार के को ऐसे गलत सलत लिखंदो अब गलत सलत उस्ताद भी लिखंदा इन करे अल्लाह से नबी साईं के बिल्कुल साफ रखियो जबलन जे विच में वो तो फरमाए वमा 40 सालन का पोए यकायक सोहने करीम जो पन्नो अच्छो हो इनके उम्मी चइबो आ जंहिंजे दिमाग जो पन्नो उन ते लिखियल कुछ भी न हुजे रब तो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन युहा इन नबी जे दिमाग ते लिखण वारा असां हसे पढ़ण वारी सोहनी मोहम्मद जी ज़बान हुई इन करे जो कुछ ॻाल्हाए इहो सब मां रब जो ॻाल्हि समझिजो इहो त मसलो में माण्हुनि खे ख़बर कोन्हे त केतिरी ॻाल्हि क़ुर शरीफ़ समझाई त एॾो अज़ीम नबी मोकिलियो जंहिंजी ज़बान पंहिंजी न ओॾो लिखे थो हे हेॾो पढ़े थो आखिर में चई इन नबी जी ताबेदारी कयो लअल्लहुम यहतदून न नफ्स जी ताबेदारी में कामयाबी मिलंदो न शैतान जे गढ़ लगण में कामयाबी मिलंदो न माण्हुनि जे ख्यालात सां कामयाबी मिलंदो कामयाबी मिलंदो त सोने मोहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी में हलंदा जो सिधो जन्नत पहुंची वेंदा मां हिकिड़ो मिसाल ॾींदो ही तव्हां ॾिठो हूंदो मूमल जी माड़ी हेॾो घोटकीअ खां परतां मूमल जी माड़ी आहे विच ते अॼु बि दड़ो उते ठहे पियो इहा मूमल हिकिड़ी शहज़ादी ही
वॾी ज़मींदार औरत थी तमाम वॾो हिकिड़ो हिन बंगलो ठारायो उन दौर में के चवनि था उन में जादूअ जी ताक़त सां के चवनि था न वाकई शींहं बि रखियईं उन बंगले में उन में बगड़ बि हा कुता बि खूनखार रखियईं ऐं घिटियूं अहिड़ियूं विचड़ सिचड़ रखियईं बंगले में वो ऐलान करायईं जेको मुंहिंजी सेज ताईं पहुची वेंदो मां उन सां शादी कंदसि खोड़ माण्हू विया भॻा त वेंदासीं अंदरि वो वीचारा अंदरि घेरनि था अंदरि शींहं पकड़ कुता खूनखार उनखे खाई पूरो करे छॾे उन्हनि खे ख़बर न आहे त उहा कहिड़ी घिटी आहे जेका ओ मूमल ताईं पहुचे थी महिंद्रो अकलमंद माण्हू हो उन चयो यार इहा खाईंदी पींदी त हूंदी ज़रूर सौदो त अंदरि वेंदो हूंदो यार सौदो ॿोदो केरु थो खणी वञे अंदरि उन सोचे सोचे या गुजारत लधी त हिकिड़ी पानी आहे उहा अजीब नमूने अचे थी ऐं उहा अंदरों अंदरों फिरंदी फिरंदी ओतिरे ताईं वञे थी वरी ओॾो बि कुझु खणी थी अचे ॿाहिरि हिन छा कयो उन पाणीअ जे गुत खे वताईं चए तोखे न छॾींदुसि जिथे तूं मां इहा वञे थी पई उन रस्ते सां मूंखे वठी हल माई त हे मज़बूत थी वियो उहा पानी हिन खे आस्ते आस्ते उन घिटीअ सां वठी अची मूमल ताईं पहुचायो मूमल जंहिं सेज ते वेठी हुई उहा त हक़ीक़ी सेज हुई खट जी आलीशान सेज ठहियलु साम्हूं हुनजे वरी काननि जी सेज ही महीनो नबी साईं सां वफ़ादारी जे अहद जो महीनो आहे त अॼु हथु खणी ऐलान कयो त निमाज़ सभु पढ़ंदासीं इंशाअल्लाह कोशिशि कयो कि हथु थोरो ईद निमाज़ लाइ न हुजनि साईं आम तरह सां माण्हू ईद वरी शौक़ सां पढ़ंदा आहिनि नंढा वॾा हालांकि ईद फर्ज़ त कोन्हे वाजिब आहे वाजिब जो दर्जो फर्ज़ खां घटि आहे जेका घटि निमाज़ आहे उहो कोई नंढड़ो वॾो न छॾींदो आहे बाक़ी जेका फर्ज़ निमाज़ आहे उनजे वेझो ई नथो अचे इन करे दुआ आहे त अल्लाह साईं असां तव्हां